जरवार वासियन मिल्कियत ते कब्जो कंदड़ अजीजन खिलाफ मीरपुर माथेलो प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जरवार जे रहवासी अमीर हुसैन बोज़दार, परवेज बोज़दार, नसीम खातून ऐं ॿियनि मीरपुर माथेलो प्रेस क्लब पहुची मिल्कियतन ते कब्जे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अमीर हुसैन बोज़दार अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि सौट ऐं भेणवियो नियाज़ बोज़दार ऐं संदसि भाइरनि जरवार पुलिस जी मदद सां असांजे प्लाट ते कब्जो करे पेट्रोल पंप ठाराए छॾियो आहे ऐं पंप भरिसां दुकान ते पिणु कब्जो कयो आहे। मुंहिंजो सौट आहे नियाज़ हुसैन नालो आहे, उहो पंहिंजे भाइरनि सां गॾु भेणी वारो बि आहे, असांजे प्लाट ते कब्जो करे वेठो आहे ऐं असांखे पुलिस वारनि खां बि तंग कराए थो। हिन वक़्तु मुंहिंजे भाउ खे बि धकियो अथई ऐं असां मेडिकल लेटर बि वठी आया आहियूं। पोइ बि असांजी पुलिस माना जरवार पुलिस बि FIR वग़ैरह दाख़िल कई थी। मीरपुर पुलिस जे हाणे उहा बि दाख़िल नथी करे। बसि सभु माण्हू उन्हनि जी तरफ़ां असांजी तरफ़ां कोई थिए बि नथो, ना कोई असांजे वारो ॻाल्हाए थो, ना कुझु। जंहिं ॾे वञूं था जेको माण्हू असांजी मदद करणु चाहे थो उहो हुनखे धमकाए थो, कुझु बि करे थो, कोई बि असांजे सवले वेझो बि न। एहतिजाज करण SSP घोटकी खां घुर कई त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।